सॻियूं रिपोर्टर सदर अली हतार सॻियूं ऐं उन जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में वेटनरी सॻियूं सरकारी सेंटर जे इंचार्ज पारां चौपाए माल खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो इलाज ऐं वैक्सीन कई वई। तफ़सील मूजिबि सॻियूं ऐं उन जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ॾीनो कलहोड़ो, ॻोठ सिद्दी कलहोड़ो, ॻोठ प्यारो लक, महमूद चन्ना, काज़ी भुट्टा, मोहम्मद सुलेमान भागत, अलाउद्दीन भागत, छुटल सोलंगी, मोहम्मद खान हरिया, शफ़ी मोहम्मद मोरियो, वारी ॻोठ चन्ना ऐं ॿियनि ॻोठनि में HS ऐं ETV जी वैक्सीन ढोरनि खे लॻाई वई। उन मौक़े ते सॻियूं वेटनरी सेंटर जे इंचार्ज मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां मथे ॻोठनि में वैक्सीन कई आहे त वरी किथे ढोरनि जो इलाज कयो आहे। वेटनरी सेंटर जे इंचार्ज मीडिया सां वधीक ॻाल्हाईंदे चयो त मीडिया ज़रिए सॻियूं जे अवाम खे मैसेज थो ॾियां त मां सॻियूं में प्यार अली लुक जे मार्केट में मौजूदु हूंदो आहियां। जंहिंखे बि वैक्सीन या ढोरनि जो इलाज कराइणो हुजे त मूंखे इतलाह ॾियनि त जीअं उन जे ढोरनि जो तुर्त इलाज करे सघिजे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ सॻियूं।